नमस्कार, जय श्री कृष्ण। मां या करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे गोपाष्टमी जी कथा ॿुधाईंदसि। गौ माता असांजी संस्कृति जा प्राण आहिनि ऐं गंगा गीता गायत्री ऐं गोविंद जे समान ई असांजे लाइ पूजनीय आहिनि। गौ माता जी देह में सभिनीनि देवी देवताउनि जो वास थो मञिजे ऐं सभिनीनि दिव्य गुण सां संपन्न थियण जे करे गौ माता साक्षात पृथ्वी ते देवी जे समान आहिनि। गौ माता जो विर्त हिन प्रकार आहे, जो भी गोपाष्टमी जो विर्त रखंदा आहिनि उहे सुबुह खां शाम ताईं निराहार रहंदा आहिनि ऐं शाम जो गोधूली जी वेला में गौ माता जी आरती पूजा करे गोधूली ते मस्तक हणी ऐं पोइ विर्त खोलींदा आहिनि। अगरि तव्हां शाम जो पूजा नथा करे सघो त सुबुह जो बि गौ माता जी सेवा आरती करे सघो था ऐं विर्त भले तव्हां शाम जो छोड़े सघो था। गौ माता जी पूजा लाइ असां सिंधी गौ ग्रास यानी अटे जो हिकु वॾो रोट ठाहींदा आहियूं, जंहिंमें घी ऐं मिश्री हूंदी आहे ऐं वस्त्र सिंदूर हार ऐं आरती हूंदी आहे। गौ माता खे उहो अटे जो रोट खाराए करे हुननि खे वस्त्र पाए सिंदूर लॻाए आरती करे ऐं हुनजे अलावा जलेबी जल गुड़ बि खाराए सघिबो आहे ऐं थी सघे त पूरो परिवार हिन सेवा में सम्मिलित थिए त वधीक सुठो आहे। ईअं आरती वग़ैरह करे गौ माता जी परिक्रमा करे पोइ घर अची विर्त छोड़बो आहे। चवंदा आहिनि हिन ॾींहुं पूजा करण वारे जो जीवन भर सुख समृद्धि जो मार्ग खुले थो। त हाणे मां तव्हांखे गौ माता जी गोपाष्टमीअ जी कथा ॿुधायां थी। गोपाष्टमी जी कथा हिन प्रकार आहे। भगवान श्री कृष्ण जॾहिं 6 साल जा थिया तॾहिं हिकु ॾींहुं माता यशोदा खे चवनि था कि त हाणे मां वॾो थी आहियो आहियां, हाणे मां बछड़ा न गांइ चराइण वेंदसि। तंहिंते माता यशोदा चयो कि वञ नंद बाबा खां पुछी अचु। तंहिंते भगवान कृष्ण नंद बाबा वटि चयो कि मां हाणे नंढो कोन आहियां, हाणे मां बछड़ो न चराए गांइनि खे चराईंदसि। त नंद बाबा चयो न न अञा तूं नंढो ई आहीं, बछड़ा ई चराए। हाणे कृष्ण हिते ज़िद करे वरितो कि न हाणे मां गांइ चराइणी वेंदसि। त नंद बाबा नेठि चयो त ठीकु आहे, पंडित खे वठी अचु, सुठो मुहूर्त ॾिसी तोखे गौ चराइण लाइ मोकिलियूं था। भगवान कृष्ण विया पंडित जी वटि ऐं हुननि खे पहिरियों ई सम्झाए छॾियऊं कि तूं अॼु जो मुहूर्त ई कढिजांइ त मां तव्हांखे खूब मक्खण ॾींदसि। पंडित जी आया ऐं गणना करे महाराज चवणु लॻा कि बसि अॼु जो ई मुहूर्त आहे ऐं 1 साल ताईं कहिड़ो बि मुहूर्त कोन्हे। पंडित जी इहा ॻाल्हि ॿुधी नंद बाबा हुन ई ॾींहं खां भगवान कृष्ण खे मोकल ॾिनी आहे गांइ चाराइण जी ऐं हिन ॾींहं सां ई भगवान गौ सेवा शुरू कई आहे। उहो ॾींहुं कती जी साई रातिनि जी अष्टमी हुई जो गोपाष्टमी चवाराए थी ऐं हिन करे हिन ॾींहुं गौ पूजा करण जो प्रथा हली। माता यशोदा कन्हैया खे अॼु तयारु था कनि गऊ चारण लाइ, त पेरनि में जूती था पाइनि त भगवान कृष्ण मना था कनि। चवनि था जॾहिं गऊ माता जूतियूं नथियूं पाइनि पेरनि में त मां कीअं पाईंदसि। ऐं जेसि ताईं भगवान कृष्ण वृंदावन में रहिया पेरनि में कुझु बि न पातऊं। हाणे जो नज़ारो तमामु सुठो आहे। अॻियां अॻियां गायूं ऐं पुठियां असांजा कृष्ण कन्हैया बांसुरी वॼाए हलंदा पिया वञनि, पुठियां बलराम ऐं हुननि खां पुठियां सभु ग्वाल बाल पंहिंजी पंहिंजी गायूं चराए करे हलनि था। हिन खां पोइ ई भगवान जो नालो गोविंद ऐं गोपाल पियो आहे। हिकिड़ी ॿी कथा बि आहे इन प्रकार की कार्तिक प्रतिपदा सां सप्तमी ताईं भगवान कृष्ण गोवर्धन पर्वत धारण कयो हो ऐं 8 ॾींहुं इंद्र भगवान खां क्षमा घुरी हुई। तॾहिं कामधेनु अची करे भगवान कृष्ण जो अभिषेक कयो हो त गांइ जी रक्षा जे करे ई भगवान जो नालो गोविंद पियो ऐं तॾहिं सां ई गोपाष्टमी जी पूजा सेवा शुरू थी वई हुई। लेकिन गौ माता जी सेवा या पूजा मात्र हिकु ॾींहं जो ई पर्व कोन्हे। असांखे रोज़मर्रा जी लाइफ में बि पाण खे गऊ सेवा ऐं गऊ ग्रास ज़रूरु कढणु घुरिजे। हिन सां रिलेटेड मां हिकु वीडियो बि ठाहियो हो, हुनजो लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾियां थी। अगरि तव्हां न ॾिठल हुजे त हुन लिंक खे क्लिक करे ज़रूरु ॾिसंदा। गऊ सेवा करण वारे खे देवताऊं प्रसन्न था थियनि ऐं जे घर में गौ माता जी रोटी थी निकिरे हुन में अन्न धन जी कोई कमी नथी थिए। जेतिरो फल तीर्थ सनान जो ऐं ब्राह्मणनि खे भोजन कराइण जो पुण्य थिए थो, होतिरो ई पुण्य गौ माता खे चारो खाइण ऐं हरी घास
खाराइण जो थिए थो। गरुड़ पुराण में बि गौ सेवा जो ॾाढो महत्व ॿुधायो वियो आहे कि गौ सेवा मृत्यु खां पोइ बि मोक्ष प्रदायनी आहिनि। त असां सभिनीनि जो कर्तव्य आहे कि गौ माता जी सेवा असां रोज़ कयूं। त इहो हो अॼु जो वीडियो। तव्हांखे कीअं लॻो मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं अञा ताईं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त ज़रूरु कंदा। पासे में बेल आइकन आहे हुनखे ज़रूरु प्रेस कजो त जीअं तव्हांखे नोटिफिकेशन अचनि त मां ॿियो कहिड़ो वीडियो विधो आहे। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।